सिंध हुकूमत वज़ीर आज़म जे हुकुम ते सरकारी सतह ते ख़र्चनि में घटिताई जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां सिंध जे नाणे वारे खाते ऑर्डर जारी करे छॾियो। हुकुम मूजिबि काबीना मेंबरनि खां अधु सिक्योरिटी ड्यूटी गाॾियूं वापसि वरितियूं वेंदियूं। समूरनि खातनि मां ख़ाली पोस्टूं ख़तम कयूं वेंदियूं। वीआईपीज़ जा सिक्योरिटी ख़र्च घटि कया वेंदा। जेकॾहिं कंहिं खाते खे वाधू ख़र्चनि जी ज़रूरत पवंदी त वॾे वज़ीर सां राब्तो कंदो। जॾहिं त नयूं नौकरियूं ॾियण ते बि मुकमल पाबंदी लॻाई वई आहे। ऑर्डर में चयो वियो आहे त आरज़ी मुलाज़िमनि जी भर्ती ते बि पाबंदी हूंदी। नवां फर्नीचर, एयर कंडीशनर, फ्रिज ऐं गाॾियुनि जी ख़रीदारी ते बि पाबंदी हूंदी। वज़ीरनि ऐं सरकारी ऑफिसरनि जे परॾेही दौरनि ते पाबंदी हूंदी। सरकारी सतह ते लंच ऐं डिनर ते बि पाबंदी। महिमाननि ऐं मुलाक़ातियुनि खे रुॻो चांहि बिस्किट ॾिना वेंदा। यूटिलिटी बिलनि में 10% ऐं तेल जे अघनि में 40% घटिताई कई वेंदी। सिंध में सरकारी मुलाज़िम मुलाक़ातूं ऑनलाइन या ज़ूम ते करण बदिरां आरज़ी मुलाक़ातुनि जो अंग घटिजी वेंदो। हुकुमनामे में सिंध हुकूमत जे समूरनि खातनि खे हिदायत कई वई आहे त उहे ख़र्च घटाइण वारी पॉलिसी ते अमल कनि। यादि रहे त सिंध जे वॾे वज़ीर जी मंज़ूरीअ सां पॉलिसी हिदायतूं समूरनि सरकारी खातनि खे मोकिले छॾियूं आहिनि।